صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي سب جو برحق نبی یا ایوہ الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما جمی صلاة السلام الصلاة والسلام علیکہ یا رسول اللہ الصلاة والسلام علیکہ یا حبیب اللہ الصلاة والسلام علیکہ یا سید المرسلین وعلا آلک وصحابک یا رحمت للعالمین اول اللہ اعلی عالم جو دھنی قادر پانجی قدرت سی قائم واہ قدیم سو والی واحد وحدہ رازق رب رحیم سو سارا سچو دھڑی چئی حمد حکیم کرے پان کریم تو جوڑوں جوڑ جہان جے سبحان اللہ سمجھو سبحان اللہ عزیز دوستو ایسو چھو گد پر صحابت حکومت جکے ہو دوست پروں پچھائے برائے مہربانی یہ دنائی بھئی سراؤں سید کے تمام تعریف حمد و ثنا اللہ تعالیٰ جی ذات ببرکات جلایا جو تمامی کائنات جو خالقہ مالکہ شان میں سانس کو بھی شریک نہ ہے بے شمار صلاة و سلام آقا انعامدار مہربان نبی غیبدان نبی امت جے والی نبی پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی پاک ذات جے متھا جن محبوبن جی آمد جو احسان اللہ تعالیٰ خاص مومنن متھا فرمائے بھلا باغ کہاں ایسان جا جو اج اللہ جے کرم سان مدینہ جے شہنشاہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی پاک نظر سان جو سبحان اللہ اے مرشد حسین جی مہر سان اللہ سائی تہاں ایسان کے ایمانی روحانی نورانی قرآنی ہی حسنی حسینی محفل نصیب فرمائے خدا جانے تھو ایک کچے وارا جوان آئی تو کچے وارو نہ پر پکے وارو ہاں سبحان کیے پکے وارو ہاں جو ہوں ہوئیو کچو اور آج سائیں جی آمد ساتھیو عشق میں پکو آئے نہ پکو اللہ جے فضل سا آج وہا کرم جی نظر تجھے متھا تھی دی خدا جانے تو پیو جی ہی دریاہ جو چھولیو ہیں دے رحمت جے دریاہ جے حسینی فیض جو چھولیو نہیں سندے انشاءاللہ تعالیٰ آج تنجا گھر بچہ اور ایوان اوتاق گوٹ کستیوں قصبہ تو جا فصل تو جا ایمان نبی جے عشق ساج لے لہائی دا اج جھومتا اج انہی جوان جی آمدا جو خدا جانے تو پیو جاتے جاتے کمبر وارا سائیں ویا ہیں اتے عشق جا باغات لگا ہیں اتے عشق جا گلستان لگا ہیں اتے محبت جا اوہے گونج کھولیا ہیں جن جا سینہ عشق نبی سا آباد تھا ہیں ایک پاسے وحدت جو چراغ مرے ہوا بے پاسے شمع رسالت جی روشن تھی ویا مبارک تہاں کیا اساں ڈسوں پیا تہاں علاقے وارن انہی فقراء الحسینیہ کے لیکن الحمدللہ انہن محنتوں کیوں ہیں انہن کم کیا ہیں انہن جھنڈا آیا ہیں انہن رستہ واہن تھایا ہیں خدا جانے تو اللہ تعالیٰ اجر عظیم عطا فرمائے سائیں محسن علی شاہ بادشاہ پنے آکل جی جماعت تمامی حسینی فقراء کے سائیں غوث العالمین جی جماعت کے بھی جو سبحان جو بدھوں سے تجیہ مرحبا کرن میں بھی غوث العالمین جی جماعت آئے مرحبا کرن واری بھی غوث جی جماعت آئے اچھن وارو بھی غوث آئے جو سبحان اللہ وہ شہنشاہ محبوب جو بچڑوں کو جائی پیو وہ سنی تو کہ مبارکہ وہ شہنشاہ تھی جے تو اسا اہل سنت جماعت جا کر متھے کرے چلیا جے ہک ہاتھ میں اہل سنت جو جھنڈو آ بے ہاتھ میں کرامت جو ڈنڈو آ آہے نہ ہے یہ سنے تو پیو سائیں اچھے اہل سنت جماعت جے اسٹیج تے وے ہتا وہارے تو کہ مدینوں دیکھا رہے ہو وہ مدینے کے نہ منجن وارا
ओ मदीने वारे साईं जा मुर्गिर अजे वो मदीने वारे साईं जो बचड़ो तो अचे जो सुभान अल्लाह वो शहनशाह है देखो बारबला साईं स्टेज ते वेही पाजे नाना नबी जे फैज़ सा या चैलेंज दींदा हैं अचो जेके चौथा मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नथी ते इन स्टेज ते अचो लटो तुझे मुंह ते विझूं मुनारा तो के मदीने जा नजर वाह मुझा साईं साईं फरमाइंदा तुझे तो औलिया अल्लाह कोन नाउज़ बिल्लाह खत्म थी गया ये दरवेश जो जिंदा है गौस जिंदा है जो सुभान अल्लाह खुदा जाने तो सुन्नी तो जो हर वली जिंदा है सुभान अल्लाह तो जो हर वली जिंदा है हुआ है उहे हस्तियों हैं जे मरना आगे में मुआ जे मरी थे नमाज हुंदा शल हयात जियना आगे जिया हे तो उहे मूतू अंतल कबल मूतू जी मंजिलन ते हुंदा हैं हे पाजी हयाती में ही मौत गई मात नहीं छड़ीदा हैं हे अल्लाह जे जिक्र सा नबी जे फैज़ सा मुर्शिद जे फैज़ सा एदा जिंदा थींदा हैं जेने तकींदा हैं उहे जीरो थी पवंदो सुभान अल्लाह अज ॾिसंदे अल्लाह जे फज़ल सा जाते जाते ये नूरानी नजर पवंदी वेंदी उनन सीनन में या दिल जीरी थींदी वेंदी जो सुभान अल्लाह ओ मुझा मिठा भा हे उनी शहनशाह कामिल जी महफिल जे जला हुजूर अलैहिस्सलातु वसलाम फरमाइन था तो मुजी उम्मत जे औलिया जे सुलहा वट जेको इनन वट इंदो हम कौम ला यशका जलीसुहुम अल्लाह जे वलिन जी महफिल में अचण वारो कदे भी मुतशक्की ना मुराद न मोटंदो आ अज झोलियूं खाली खणी आयो आ दिलियूं खाली खणी आयो आ इंशाअल्लाह तो जो झोलियूं भी भरबियूं तो दिलियूं भी भरबियूं एक पासे तो जो इश्क रसूल जो सुभान अल्लाह बे पासे तो के वहदत जा डोज मिलदा जो सुभान अल्लाह तो मुझा मिठा भा वो शहनशाह वलिया साईं फरमाइंदा हैं तू चवंदो आ त अल्लाह जा वली खत्म थी गया नऊज़ बिल्लाह मिटी थी गया पाण सजी सिंध कामलन सा भरला कह भी वली जे कदमन नो हली तू भी सलाम कर मां भी सलाम क्या तो जेके जवाब मिले उनजी कढ लगे जो सुभान अल्लाह भाग तो असांजा जो इन्हनि शहनशाह जी कढ हूं ही हयाती में असां के सोहणो मिलियो आ जो सुभान अल्लाह वल्लाह जेके गालियूं साईं जूं ऐं शान बयान था ॿुधऊं पिया न साईं अॼु जे औलिया मां न साईं अॻियनि औलियाहनि मां बचाए 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 अल्लाह साईं तो असांखे ॾिनो आहे सुभान अल्लाह वल्लाह मां ये गालियूं नथो कयां पियो किताबनि में पढ़ियो हूंदी मकामात बुज़ुर्गनि जा औलिया जा खुदा सां अॼु हिन 15वीं सदी में पूरे पाकिस्तान में जेकॾहिं करामत जे डंडे सां अहले सुन्नत जो कमु करे थो त सोनो सैयद थो करे उहो महबूब जो बचड़ो आहे सुन्नी तो असांजा कर साईं मथे करे छॾिया आहिनि चओ सुभान अल्लाह दुआ करो अल्लाह साईं के हयात खिदरी अता फरमाए जो आमीन साहिब नादन के अल्लाह सलामत रखे जो आमीन सजी जमात के अहले सुन्नत के क़यामत तक अल्लाह ताला कायम दायम रखे ऐं इहो भी बुधी वट साईं फरमाइंदा आहिनि त कांटो फिरियो आ कांटो फिरियो आ कांटो फिरियो आ सुन्नी कांटो फिरियो आ हाणे तो असांजो वक्त आ अरे हो अरबी हो लगा पे है नोट जे पोयो वोट जे पोयो तू लगो पियो अरबी घोट जे पोयो अरबी घोट जे पोयो ये न बिठा सही हुनन जा धरना मरना लगा पे है एही मुंह तन ओभर दे तो जो कादे मुंह चो मदीने दे सुभान मुजो साईं फरमाइंदो हुनन के वड मिलदो आ ओभर को तोखे वड मिलंदो आ ओला को अल्लाह मोती वाला कासिम हुजूर फरमायो अल्लाह अता कंदो आ मुस्तफा तकसीम कंदो आ बेहतरीन तर्जुमो साईं कंदा त अल्लाह अता कंदो आ मदीने जो साईं वडींदो आ मोमिन झोलियूं भरींदा आहिनि आज तो के वो गज सलालो मिलंदो तो सुभान अल्लाह तो तू तुझे बच्चन तुझी नस्लन ताईं मिठा भा हे फैज़ हलंदो हे वो हुसैनी फैज़ करम जो फैज़ा रहमत जो फैज़ा अता जो फैज़ा छो जो यो मुर्शिद असां के वठी मदीने जे साईं फुलिंदो है मदीने जे साईं जो दर अल्लाह जे करम जो दर अल्लाह जी अदा जो दर अल्लाह जी फजल जो दर जो दर मुस्तफा का भिट गयो अरे न खुदा मिला न विसाल सनम न इधर के रहे न उधर के रहे मुबारक तो खेया जो खैर मुबारक आज मुर्की जो खैर मुबारक साईं खानपुर में फरमायो तो तू क़यामत जे दी वो सुन्नी मां के मुर्की चोंदे त साईं सोना तू सच चयो सुभान तू सच चयो वल्लाह हे मेला आहिनि पर मेला त थींदा क़यामत में चो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। हज़रत रूम रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हिकायत में पाण लिखनि था, हिकिड़ो बघड़ जेको आहे कढ पियो आहे बकरी जे, बकरी डोड़ंदी डोड़ंदी हिकिड़े वाह में टप ॾिनो त बघड़ बि टप ॾिनो त बकरी वरी उनखे चई पई त हाणे लुड़ी मरंदे त बघड़ जो त तूं बि मरंदी, चई न न मुंहिंजो मालिक अचे थो। सुभान अल्लाह, मुंहिंजो मालिक था कटे जा माण्हू तुर साथ था कयूं। जॾहिं वञी वेंदो पंहिंजी वाड़ी ते थण संभालींदो, बकरियूं ॾिसंदो, जॾहिं ॾिसंदो न मां खुटल आहियां मुंहिंजा पेर खणंदो त सुभान अल्लाह, ॼाण मुंहिंजो मालिक आयो, हिन वाह मां हिन दरियाह मां मूंखे कढंदो। पर यादि रखजांइ तूं ॿुॾी मरदे तूं बेमालिको आं, सुनी मुबारक तोखे आहे ऐं तुंहिंजा मालिक अचनि था। चओ सुभान अल्लाह। ये बघड़ा आहिनि, जीअं नफ्स बि बघड़ा, शैतान बि बघड़ा, तीअं हे बि बघड़नि मुंहिंजा मिठा भाउ। ईमान फुरण जी कढ लॻा पिया आहिनि मुंहिंजा भाउ। यादि रखजांइ कि दुनिया जो दरिया आहे, हिन दुनिया सभु दरिया को तारो तन में, हिन मां उहो निकिरंदो जंहिंजो वास्तो कंहिं तारे सां हूंदो। चओ सुभान अल्लाह। उन तारे सां हूंदो जंहिंजी तार तूं सिखंदे। चओ सुभान अल्लाह। उन शहनशाह सां हूंदो, उन वक़्त जे गौस व गियास सां हूंदो जेको तोखे इन दरिया मां पार कराईंदो। मुबारक तव्हांखे आला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल कुलूब। खबरदार, अल्लाह जी याद में दिलनि खे करार आहे, अल्लाह जी याद में दिलनि खे सुकून आहे। असां हिते आया आहियूं अल्लाह जी मारिफत जे लाइ, रसूलुल्लाह जी मोहब्बत जे लाइ। समझी वठ, ऐं इहा मिलंदी हूंदी आहे रहमान फसल बिही ख़बीरा। रहमान आहे उहो रब, लेकिन पुछो उन खां जेके ख़बर रखनि। मुंहिंजा मिठा भाउ, पुछो उन्हनि खां जेके ख़बर रखनि था पिया। उहे ख़बर रखंदड़ केर आहिनि? सूरह छॾे सेज खे त मुज़ीअ खे मारीन, उथी आधी राति जो पंहिंजे साईंअ खे सारीन। रब्बना ज़लमना अनफुसना त ताइब तवारीन, रहमत वारे रूह खे त पाक पाणी पीआरीन, कट विझी गारीन त नागा पंहिंजे नफ़्स खे। ये औलिया, चओ सुभान अल्लाह। ये महबूब जा बचड़ा अल्लाह जे फज़ल सां उहो शहनशाह, चओ सुभान अल्लाह, जेको सैयद भी आहे, सखी भी आहे, आलिम भी आहे, वली भी आहे, कामिल भी आहे, साहिब करामत भी आहे। मां त इहो चवंदुमि साईं जो चेहरो ई करामत आहे। छड़ो ये साईं के साम्हूं ॾिसो वेठा न तव्हांखे ॾुख लॻे, न उस लॻे, न बुख लॻे, न उञ लॻे। चओ सुभान अल्लाह। वाह वाह वाह। छड़ो वेठा ॾिसो, ख़ुदा जो कसम आहे, सैयद जो छड़ो चेहरो वेठा ॾिसो, सीने में करार पियो ईंदो तव्हांखे। इहा छा आहे? इहा औलिया अल्लाह जी निशानी आहे। ज़रूर ज़िक्रुल्लाह, अल्लाह जा वली उहे आहिनि जिन खे ॾिसण सां अल्लाह यादि ईंदो आहे। तूं चए थो त अल्लाह वारनि ॾे छो थियो वञे? छाजे लाइ अल्लाह वारनि जा हथ वता अथव? हिते हिकु न तोखे लख माण्हू ॾेखारियो जंहिंजूं अॻ में सूरतां ॿियूं, जंहिंजो अॻे उथण वेहण ॿियो हो, जंहिंजो उथण वेहण निशस्तो बर्खास्त ॿी ही। पर जॾहिं कंबर वारे साईं जी नज़र थींदी वई, चओ सुभान अल्लाह। हर हर अदा सुन्नत मुस्तफ़ा, गुफ़्तार में, किरदार में, हर हर अदा में मदीने जे साईं जी सुन्नत आहे। चओ सुभान अल्लाह। नूरानी चेहरा आहिनि, ख़ुदा ॼाणे थो पियो, दस्तारियूं सोहणियूं सजियूं पियूं, हीअं साम्हूं जो अचनि था पिया ॼण आलिम सगुरा वेठा आहिनि। चओ सुभान। हे छा आहे? अरे हिकु करम अल्लाह जो आहे, नज़र कामिल कंबर वारे साईं जी आहे। हे उहा शहनशाह जमायत आहे साईं जी। ख़ुदा ॼाणे थो तूं घुम पूरी पाकिस्तान, हिन वक़्तु सिंध में जेको कमु साईं करे रहिया आहिनि, हाणे त कदम मुबारक पंजाब ॾे बि वधियो। चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। वदा हे शहनशाह, चओ सुभान अल्लाह। अल्लाह इन साईं खे हयात ख़िदरी अता फरमाए, सेहत कामिला आजिला अता फरमाए। हे उहो जवान थी, चओ सुभान अल्लाह, जेको हीअं पाण वेठे वेठे बि उहे ख़बरां बातिन जूं ॾींदा आहिनि। जो तकरीर कंदे कंदे फरमायो थे मथों मलाइक था लमारा ॾियनि। सुभान अल्लाह। ख़बर थो छा था चवनि? चवनि था अल्लाह तुंहिंजे हबीब जो ज़िक्र था कनि, हिननि खे त बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। वेठे वेठे चओ सुभान अल्लाह। हितां ॾिसो था त सफ़ में सफ़ इहा मलाइकनि जी अर्श ताईं आहे। सुभान अल्लाह। जेतिरा तव्हां वेठा इन खां वधीक मलाइक वेठा आहिनि। अॼु तॾे आहे ॻाल्हायो इहे बातिन जूं ख़बर आहिनि न आहिनि? पोइ साईं फरमाए सम्झण वारा सम्झी विया। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि, हिन 15वीं सदी में अॼु जेकॾहिं अहले सुन्नत जमायत खे जन्नत जो सर्टिफिकेट ॾे थो त कंबर वारो साईं। सुभान अल्लाह। फरमाया तव्हां जेके आया हो कानपुर में, साईं फरमायो जन्नती 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 आयो। मां कराची वियुसि त हिकिड़ो साहिब नज़र वलीरा वली शुनास
हिकिड़ो साहिब नज़र बुज़ुर्ग मूंसां मिलियो जंहिंजो मुकाशफ़ो हूंदो कशफ हूंदो वो हर मुस्तखारो जेको आहे ख़ुदा जी बारगाह में कंदो त ॿियो हिकिड़ो अलाह वारो वेठो हुन मूंखे चयो पंहिंजे साईं जो शान हिन खां पुछ उर्दू पियो ॻाल्हाए मां चयो साईं बाबा साईं में क्या देखा चई यार बात न पूछो आपका साईं साईं है सुभान अल्लाह मुबारक हो आपको जब मैं साईं को देख के आया वापस आके मैं अल्लाह की बारगाह में इस्तिखारा किया कि अल्लाह साईं मुझे सोने सैयद का शान बताओ कि खुदा की कसम मुझे जवाब मिला ये वो सैयद है जो भी इसका गुलाम होगा वो जन्नती होगा जे खुदा जो कसम मां भी मुरीद आहिन 200,000 जेके भी आहिन मां पाण मुरीदन सूदो साईं जो मुरीद थींदुमि जे सुभान अल्लाह चेदा मां में ताकत न है जो मां मुरीदन के जन्नती कया चवा तो छो न एड़े जवान जी कढ लाया तो मुरीदन सूदो पाण भी जन्नती थी वया ओ वता ए पेरे अख्तियार मिलदो आ ओ इजहार थींदो आ याद रखी छड़ जाए अल्लाह जे वली जी जुबान लिसानुल फुकरा सैफुर रहमान अल्लाह जे वली जी जुबान उहा है जे चलदा वेंदा हन अल्लाह करम कंदो वेंदो उन्हीं नाने नबी जी नजर तर हजरत सैयद ताहिर साईं कडियारे वारा चवन पिया उनके मुरीदन जो साईं एतरो जो दम थो हणे कंबर वारो साईं सुभान अल्लाह क्या औलिया भी आहिन पर ये दम हराम था अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक जा रहा या जिंदाबाद 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 अल्लाह अल्लाह पाण फरमायो बच्चा तो के खबर ना है जो नानो नबिया बाबो अलिया सुभान अल्लाह दादलो बच्चो थी मदीने जे साईं जो ए उनजो कुर्बानी उनिस पांजा बच्चा भी करबला वारन वांगुर कुर्बान कयूं वेठो शफीका मन जेड़ा शाहजादा भी दी वेठो थी गुल मोहम्मद शाह जेड़ा बचड़ा भी कुर्बान कयूं वेठो थी पांजी तबियत दिस तकलीफ दिस उम्र दिस अलालत दिस ओ भी साईं जन जो कदम अगते आ ता लखन के साण करे मुजो साईं हले तो वाहे अल्लाह ताला इन आजिज़ जा लफ्ज़ ता जो बुधण मुजो बुधाइण अल्लाह रसूल ए मुर्शिदन जी बारगाह में कबूल फरमा ओ दाई राजी थी गई ना कुरान को पुछ कुरान को उन जमाने बनी इस्राइल जे औलिया अल्लाह जी गड कुतड़ा कढ लगदा हा तो वे भी जन्नती थी गया नालो कुरान में जिक्र हदीस में जन्नत में वेंदा रे 15वीं सदी जो शहनशाह गौसा आले नबी औलाद नबी सुभान अल्लाह औलाद नबी आले नबी अम्मा फातिमा ज़हरा जो बचड़ो आ करबला वारन जी निशानी आ शहनशाह है शाहिन जाता है गुलाम मोहब्बत करने वाला ओ हुसैनी ओ सुन्नी तू भी जन्नती न थी ने अल्लाह सुभान अल्लाह जो इंशाअल्लाह ताला सोने सैयद जी कड ही सजी उम्मत होंदी सब जी सब जे नाने जे हवाले कंदो वेंदो सब जन्नत में हिलिया अस्सलाम वालेकुम सुभान अल्लाह।